दोस्तों पापनगर ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी प्यारी प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पापनगर बंदि छो थी वियो आहे, जी एपिसोड छो नथा अचनि, छा उहो ब्लॉक थी वियो आहे या बसि इहो बि अधु में बंदि थी वियो। सॼी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन नंढे वीडियो में। बसि हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टेक खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही अव्हां जो ई पंहिंजो चैनल आहे। दरअसल दोस्तों जेका दोस्त पापनगर जा शौक़ीन आहिनि उन्हनि खे मां अॻे अपडेट काफ़ी ॾेई छॾिया आहिनि त केटियुनि वारनि जा ड्रामा ईअं अधूरा हूंदा आहिनि, इन्हनि जो कमु अधु में हूंदो आहे, कॾहिं पंधि में हूंदो आहे, कॾहिं कीअं हूंदो आहे। हे कमु बि कुझु अहिड़े तरीक़े सां पापनगर वारो हली रहियो आहे। अञा ताईं का क़िस्त 119 नंबर ज़ाहिर नाहे थी। मूंखे नथो लॻे एतिरो जल्दी इहो ड्रामो अधु में बंदि कंदा। इहो आहे देरि करे क़िस्त ॾींदा सही, इन खे आख़िर ताईं ज़रूरु पुॼाईंदा, पोइ जॾहिं बि पुॼाइनि। दोस्तों अॼु जो वीडियो भुॻो पंहिंजी पुॼाणी ते अगरि अपडेट सुठी लॻी त उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हीअ अव्हांजो ई पंहिंजो चैनल आहे, अव्हांखे हिन ते बहितरीन खां बहितरीन अपडेट्स ॾींदो अचां थो, इंशाअल्लाह अॻिते बि ॾींदो रहंदुसि। अल्लाह हाफ़िज़।